सिंध खे लॻल 7 नासूर, क़बाइली झेड़ा, कारोकारी, तइलीम जी तबाही, बदअमनी, नशाणी समाजी बुरायूं, काहली ऐं कमचोरी, अणसहाई ऐं पाण पढ़ाई। सिंध खे लॻल 7 नासूर जेकॾहिं छुटी पवनि ऐं असांजा सियासी ऐं समाजी अॻवान उन्हनि जो को इलाज ॻोल्हे विझनि त असांजी अॻी सिंध सॻी थी पवे। क़बाइली झेड़नि असांजे ॻोठनि खे उजाड़ियो आहे ऐं कारोकारी जे रस्मुनि असांजे घरनि खे फिटायो आहे। तइलीम जी तबाही असांजे आईंदे जा रस्ता ऊंदाहा कया आहिनि। चोरियुनि फुरियुनि ऐं अगवाउनि असांजे हलंदड़ तरक़ीअ जूं राहूं रोकियूं आहिनि। नशनि ऐं शौक़नि में शुमार थींदड़ बुरायुनि असांखे पोइते कयो आहे त काहली ऐं कमचोरीअ बि असांजे अॻिते वधण जी आस खे निराश कयो आहे। रहियल खोयल कसर, साड़, अणसहाई ऐं पाण पढ़ाई वारी सोच पूरी कई आहे। सिंधी समाज जो रत पीअंदड़ इहे जरूं असांखे ॿिए कंहिं न बचायूं आहिनि, पर असां उहे सभु पाण खे पाण लॻायूं आहिनि। जेकॾहिं असीं सभु गॾिजी पऊं ऐं वारो वारो करे उथी पऊं त सिंध जी उन्हनि 7 नासूरनि मां जान आजी कराए सघूं था। सिंध खे 7 नासूरनि मां आजो कराइण लाइ अचो त हिकु क़दम अॻिते वधूं।